पाकिस्तान ऐं भारत जे मशहूर रांदीगरनि शोएब मलिक ऐं सानिया मिर्ज़ा जी तलाक जूं ख़बरूं ॿिन्ही मुल्कनि लाइ छिरकाईंदड़ आहिनि। हीउ जोड़ो मिसाली हो छो त क्रिकेट ऐं टेनिस जे मैदाननि में नाला रोशन करे चुको हो। संदन शादी खां पोइ ॿिन्हीअ जो कैरियर कामयाब रहियो ऐं पंहिंजे पंहिंजे मुल्कनि जो नालो रोशन कंदा रहिया। शादीअ जे 8 सालनि खां पोइ वटनि पुट अज़हान जी पैदाइश थी, जंहिं ॿिन्हीअ जी ख़ुशियुनि खे ॿीणो करे छॾियो हो। पर हाणे ॿिन्ही विच में तलाक जी तस्दीक थी चुकी आहे। पर इन जा सबब कहिड़ा हुआ या ॿिन्ही विच में मसइले जो को हल मौजूद हो ऐं हिन तलाक जो संदन पुट अज़हान ते कहिड़ो असर पवंदो। शोएब मलिक ऐं सानिया मिर्ज़ा जी शादी डिघो वक़्तु ख़ुशगवार रही, पर पोइ ॿिन्ही विच में विथियूं वधी वयूं। इहे हिक ॿिए खे वक़्तु न ॾेई रहिया हुआ, कैरियर जे करे हिक ॿिए खां परे रहंदा हुआ। ॿिन्ही जी ज़िंदगीअ में मोहबत ऐं एहतराम जी खोट पैदा थी पई ऐं हिक ॿिए जूं ॻाल्हियूं न ॿुधंदा हुआ। ज़रियनि जी दावा आहे त शोएब मलिक जे ॿियनि औरतुनि सां लाॻापन वारियुनि ॻाल्हियुनि बि रिश्ते में ॾार विधो हो, जंहिंसां सानिया मिर्ज़ा खे तकलीफ़ पहुती हुई ऐं पोइ मामला वधीक ख़राब थी विया। ॿिन्ही जी तलाक खां पोइ संदन पुट माउ सां भारत में रही रहियो आहे ऐं दुबई में पंहिंजे पीउ शोएब मलिक सां मिलंदो रहंदो, पर पंहिंजे पीउ जी मोहबत ऐं ध्यानु महसूस न करे सघंदो। हाणे हू पंहिंजे वालिदैन सां ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारण खां महरूम थी चुको आहे। शोएब मलिक पाकिस्तानी अदाकारा सना जावेद सां शादी कई आहे ऐं ज़रियनि जी दावा आहे त शोएब मलिक जे कुटुंब जे कंहिं फ़र्द तलाकियल अदाकारा सना जावेद सां संदसि शादीअ में शिरकत न कई। शोएब मलिक जी भेनरुनि टेनिस स्टार सानिया मिर्ज़ा सां संदसि तलाक ते ॻणतीअ जो इज़हार कयो आहे। चयो पियो वञे त सानिया मिर्ज़ा पंहिंजे मुड़ुस शोएब मलिक जे एक्स्ट्रा मैरिटल अफेयर मां बेज़ार थी चुकी हुई। अहिड़ी रीति शोएब मलिक ऐं सानिया मिर्ज़ा जी तलाक अफ़सोसनाक आहे, छो त इन सां संदन चाहींदड़नि खे मायूसी मिली आहे ऐं उहे चई रहिया आहिनि त तलाक जो हल मौजूदु हो जेकॾहिं हू हिक ॿिए जूं ॻाल्हियूं ॿुधनि हा, हिक ॿिए खे वक़्तु ॾियनि हा ऐं ॿाहिरीं मुदाख़लत खां बचियल रहनि हा त ॻाल्हि तलाक ताईं न पहुचे हा। इन में शोएब मलिक ते चिथरूं थी रहियूं आहिनि त संदसि आशिकाणो मिज़ाज ई तलाक जो सबबु बणियो आहे। इहा दावा कई वई आहे त शोएब मलिक जे दोखे ऐं बेवफ़ाई ते तलाक जो मुतालबो सानिया मिर्ज़ा तरफ़ां ई कयो वियो हो। जेतोणीकि पाकिस्तान ऐं भारत में तकरार रहंदा आहिनि, पर शहरी पंहिंजी मोहबत ऐं रिश्तनि खे क़ाइमु रखण जी कोशिश कंदा आहिनि। पर शोएब मलिक ऐं सानिया मिर्ज़ा जे मामले में इहे कोशिशूं नाकाम थी वयूं।